मलीर मां अपडेट कई पिया। जग मशहूर शाइर अदीब ऐं सहाफ़ी शमशेरुल हैदरीअ जी 14वीं वरसी सिंधी अदबी संगत मलीर शाख पर आवामी प्रेस क्लब मलीर में मल्हाई वई, जंहिंमें संदसि घर भातियुनि अदीबनि शाइरनि सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खां अॻु संदसि फर्ज़ंद फ़तेह अली हैदरी, धीअरुनि नसीम हैदरी, अनीस फातिमा, हमीदा गांगरो ऐं अदबी संगत जे अॻवाननि चौकुंडे कब्रिस्तान पहुची मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। तक़रीब खे ख़िताब कंदे सिंधी अदबी संघ जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल अहमद सोलंगी, यूनिस महर, फ़तेह हैदरी, ख़ालिद राजपर, राशिद लखमीर, बेदल मसरूर, डॉक्टर फैज़ जूणेजो, हमीदा गांगरो ऐं ॿियनि चयो त शमशेरुल हैदरी सिंधी अदब जो वॾो नालो हो, जंहिं शाइरी, नसर ऐं साफ़त ज़रिए सिंधी ॿोली, अदब ऐं अवामी शऊर खे नई फ़िक्री सघ ॾिनी। मुक़ररनि चयो त शमशेरुल हैदरी जो अदबी ऐं फ़िक्री विरसो सिंधी क़ौम जो गॾियल असासो आहे, जंहिंखे नई नसुल ताईं पहुचाइण लाइ अदबी इदारनि खे वधीक कमु करणु घुर्जे। संदसि नियाणियुनि नसीम हैदरी ऐं अनीस फातिमा चयो त वालिद जो विरसो ख़ानदान सां गॾु सिंधी अदब लाइ बि फ़ख्र जो सबबु आहे। उन मौक़े ते सैयद गफ़ूर शाह तक़वी, अवामी प्रेस क्लब मलीर जे सदर सैयद सजाद अली शाह, वहीद मोहसन, नसरुल्लाह जमाली, दिलबर ब्रोई ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो ऐं शमशेरुल हैदरीअ जी अदबी, साफ़ती ऐं फ़िक्री ख़िदमतुनि खे भेटा पेश कई। नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, नज़र जी ॻाल्हि ज़ुबान सां कजे त कीअं कजे, इहा ई ॻाल्हि जहान सां कजे त कीअं कजे। हीउ ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में, हीउ ज़ुल्म आहे असां सां अव्हां जी महफ़िल में, अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे। यार सजण जे फिराक मियां जेॾियूं मारी आहियां, हो जेॾियूं मारी आहियां। यार शमशेर सां आमद वेठो आहे। आख़िरी जेके 4 साल हुआ फ़तेह खे ख़बर पई शमशेर मूंसां गुज़ारियो। सुबुह खां वठी राति ताईं सिंध रिव्यू जी जेका मुंहिंजी मैगज़ीन हुई उनजे ऑफिस में वेठो हूंदो हुयो ऐं मूंखे इहो बि एज़ाज़ आहे त उहो जेको कमु ॾिसंदो हो उन कम ते हिकु मज़मून आर्टिकल मूं वटि सेव आहे, उन लिखियो मूं ते ॻोल्हींदे त मूंखे कलाक लॻी वियो, बहरहाल आयासीं। पर ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त नंढड़ी सही मुख़्तसरी सही तव्हां दोस्तनि खे यादि कयो, शाइर खे यादि कयो। दोस्त एतिरा सारा आया आहिनि हैदराबाद खां, कराची खां, वॾो पंधु करे हुननि जो अचण बि तमामु वॾी ॻाल्हि आहे। सभिनी खे शाबस हुजे, तव्हांखे बि शाबस हुजे। बाक़ी जेसि ताईं तालुक़ु आहे शमशेर जो, त शमशेर जे मुतालिक़ मुंहिंजे ख़्याल में मूंखे 2-3 ॾींहं घुरिजनि जो मां शमशेर जी ॻाल्हि खे शायदि पूरो करे सघां। ख़ुदि हुनजी जेका टीवीअ ते हुनजो जेको कमु आहे, पहिरें ॾींहं खां वठी आख़िर ताईं जेको हुन शमशेर कयो, मां ख़ासि टीवीअ ते वञी रिटायरमेंट खां पोइ ऐं भाउ आहे, असांजो दोस्त आहे, साथी, जेको सम्झ असांजी हिन सॼी जदोजहद ऐं कारवां जो हिसो आहे। साईं सामी मेमन साहिबु, असांजी साथियाणी कामरेड शहीद नज़ीर अब्बासी जी ज़िंदगी जी साथियाणी, असांजी वॾी भेण कामरेड हमीदा गांगरो साहिबा, ऐं वहीद मोहसन वेठो